पाकिस्तान अफगान तालिबान सरकार के तस्लीम करण वारो तासर रद्द करे छॾियो। परॾे ऑफिस जे तर्जमान शफ़क़त अली ख़ान जो चवणु आहे त तालिबान हुकूमत खे क़बूल करण वारियूं ख़बरूं रुगो ॻाल्हियूं आहिनि। अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि जे थाकनि ते मुस्तक़िल ॻणंदी आहे। पाकिस्तान संजीदा ॻाल्हियुनि जी दावत ॾेई चुको आहे। हाणे फ़ैसिलो भारत खे करणो पवंदो। समूरनि तकरारनि जो हल ॻाल्हियुनि ज़रिए मुमकिन आहे। सफ़ारतकारी कंहिं ते थोरो नाहे पर ॿितरफ़े मफ़ाद जो ज़रियो आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार सुभाणे अमरीकी परॾे वज़ीर मार्को रूबियो सां मुलाक़ात कंदो। बलोचिस्तान इलाइक़े मस्तोंग में ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। मेजर हिकु जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त मस्तोंग में कार्रवाई दौरान 3 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां वेड़ में मेजर ज़ियाद सलीम ऐं एहलकार नज़म हुसैन शहीद थी विया। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो चवणु आहे त आङुरियुनि ते ॻणण जेतिरा दहशतगर्द बलोचिस्तान ऐं पाकिस्तान जी तरक़ी नथा रोके सघनि। बलोच अवाम मुल्क सां तारीख़, मज़हब, सक़ाफ़त ऐं रवायत जे रिश्तनि में जुड़ियल आहे। कश्मीर पाकिस्तान जी साहवारी रग आहे। रहंदो हक़ जी जंग दौरान फतह में अवाम जी हिमायत ख़ासि तौर नौजवाननि अहम किरदारु अदा कयो। DG ISPR पारां किंग एडवर्ड मेडिकल यूनिवर्सिटी जो दौरो। KP हुकूमत जी घण पार्टी कॉन्फ्रेंस में सूबे में फ़ौजी ऑपरेशन की मुखालफ़त। KP जे वॾे वज़ीर अली अमीर गंडापुर जो चवणु आहे त हू सूबे में कंहिं बि ऑपरेशन की इजाज़त न ॾींदो। कंहिं शख़्स खे हथियारनि सां ॾिठो वियो त कार्रवाई कई वेंदी। वफ़ाक़ी सरकार पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं न पई करे। वफ़ाक़ खे पंहिंजी फ़ोर्स सरहद ते मोकिलणु घुर्जे। क़बाइली अवाम सां कयल वाइदा अञा पूरा नाहिनि कया विया। गिलगित बल्तिस्तान इलाइक़े दियामर में लुढ़ी वियल डॉक्टर मिशाल फातिमा जे 3 वरहनि जे पुट जो लाश स्काउट्स 3 वरहनि जे अब्दुल हादी जो मड़ नाले मां कढी अस्पताल मुंतक़िल कयो। इस्लामाबाद हाउसिंग सोसाइटी में लुढ़ी वियल रिटायर्ड कर्नल इसाक जो लाश संदसि न्याणी जो लाश न मिली सघियो। हैदराबाद वासी शख़्स घरू परेशान इन सबब घरवारी मासूम पुट के सिंधु दरिया में उछलाए छॾियो। पाण भी दरिया में टपो ॾेई आपघात करण जी कोशिश। नेवी जी टीम खेसि बचाए वरितो। संदसि घरवारी रुखसाना ऐं 2.5 वरनि जो पुट ग़ुलाम अब्बास हथ न अची सघिया। डोकरी में सोनार के दुकान में लखें रुपयनि जो धाड़ो हथियारबंद सोनारे के यरगमाल बणाए 15 तोला सोन ऐं 8 लख रुपया रोक रक़म पुर करे विया। SSP फैसल चौधरी तरफ़ां वाक़े वारे हंध जो दौरो। मेहरापुर रोड ते मुबैना मुक़ाबले में हिकु हथियारबंद मारिजी वियो। घोटकी मां अगवा थियल 3 ॼणा मुबैना तौर ते बाज़ियाब। ग़ुलाम शबीर ज़ीशान ऐं अब्दुल हफ़ीज़ संगड़ कचे मां बाज़ियाब। ऐं पाकिस्तान आख़िरी T20 मैच में बांग्लादेश के 74 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। तेज़ रफ़्तार 50 ते ओपनर साहिबज़ादा फरहान मेन ऑफ दी मैच करार।